ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। मीरपुर माथेलो सावंत सुंदराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में 5 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। हथियारबंदनि जे ॻोठ मुस्कान सावंत ते हमिलो, 3 मेहमाननि समेत 5 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में फैज़ मोहम्मद, अब्दुल रहमान, शेर मोहम्मद, अली रज़ा समेत 5 ॼणा शामिल। पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़ियो सावंत सुंदराणी तकरार तां पेश आयो। पुलिस जो चवण मूजिब क़तल थी वियलनि में 3 मलक ऐं 2 सावंत बिरादरी जा माण्हू शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। मीरपुर माथेलो सावंत सुंदराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग, 5 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। हथियारबंदनि जे ॻोठ मुस्कान सावंत ते हमिलो, 3 मेहमाननि समेत 5 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में मोहम्मद फैज़, अब्दुल रहमान, शेर मोहम्मद, अली रज़ा समेत 5 ॼणा शामिल। पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़ियो सावंत सुंदराणी तकरार तां पेश आयो आहे। पुलिस मूजिब क़तल थी वियलनि में 3 मलक ऐं 2 सावंत बिरादरी जा माण्हू शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।